साईं मुंहिंजा बादशाहनि जो बादशाह त रब पाक पाण आहे। पर हिन कूड़ी दुनिया में कंहिं मुल्क जो हिकिड़ो बादशाह हूंदो हो। साईं मुंहिंजा ॻाल्हि था कनि त उन ई बादशाह खे औलाद कोन थींदो हो। हुन हिक ॿिए पुठियां औलाद लाइ 7 ज़ालूं परिणियूं। से हुन हिकिड़ी ॿी टी चौथी पर 5-7 ज़ालूं वञी परिणियूं। 7 राणियुनि मां ख़ुदा जी कुदरत सां खेसि हिकिड़ी मां बि को औलाद कोन थियो। हुन साईं बादशाह इन लाइ घणेई ॾस पंध पुछिया, फ़क़ीरनि जा दर भेटिया, मगर कुझु बि कोन वरियो सरियो। साईं हिकिड़े ॾींहुं बादशाह जी महफ़िल में हिकिड़े ॾींहुं कंहिं वज़ीर ॻाल्हि कई त क़िबला बादशाह, पंहिंजे शहर जे ॿाहिरां हिकिड़े फ़क़ीर अची भेट खईं आहे। साईं बादशाह, मूं ॻाल्हि ॿुधी आहे त जेको बि कंहिं बि सवाल लाइ वटसि वञे थो त हू उनजो मतिलबु पूरो सम्झी थो वञे ऐं उनजो सवाल पूरो करे थो। जेको बि को फ़क़ीर खां वञी पिने थो त उनजी तमन्ना पूरी थिए थी। सो बादशाह पाण भाली उन बुज़ुर्ग वटि हली सवाली थियूं, मन का तव्हांजी मुराद पूरी थिए। वज़ीर जी इहा ॻाल्हि ॿुधी करे बादशाह चयो त ठीकु आहे, भला तूं चवीं थो त पोइ सुभाणे सुबुह जो पाण हलंदासीं। साईं ॻाल्हि था कनि त ॿिए ॾींहुं बादशाह ऐं वज़ीर ॿई गॾिजी फ़क़ीर ॾे विया ऐं फ़क़ीर खे पंहिंजो दिली मतिलबु ॿुधायऊं ऐं अर्ज़ु कयऊंसि, ए साईं बाबा, बादशाह जे हक़ में का दुआ घुरो। फ़क़ीर साईं चयो त ए बादशाह, सुभाणे सुबुह जो सवेरे तीर कमान खणी वञी पंहिंजे बाग़ में पहुचजांइ ऐं धणी खे यादि करे धणी जो नालो वठी ॿेर जे वण में तीर हणजांइ। जेतिरा ॿेर किरंदा ओतिरा अव्हांखे पुट ॼमंदा ऐं जेतिरा पन किरंदा ओतिरियूं धीअरूं ॼमंदियूं। पर शर्त इहो आहे त हिकु पुटु मूंखे ॾींदा। साईं बादशाह खे त अॻे ई औलाद कोन थींदो हो। सो सोचाई त जेकॾहिं जजा ॿेर किरी पिया त हिकु पुटु खणी ॾेई छॾींदोमांसि। बादशाह बि हावकार कई ऐं फ़क़ीर बि बादशाह जी इन ई हावकार ते ख़ुशि थियो। पोइ बादशाह फ़क़ीर खां अदब सां मोकिलाए वज़ीर सां गॾिजी पंहिंजी महिलात ॾे मुटी आयो। साईं ॻाल्हि था कनि त ॿिए ॾींहुं सुबुह जो सवेर बादशाह तीर कमान खणी पंहिंजे बाग़ में वञी पहुतो ऐं ॿेर जे साम्हूं बि धणी ताला जो नालो वठी तीर कमान तयारु करे वठी जो ॿेर जे वण में तीर हयाईं त ख़ुदा जी कुदरत सां 7 ॿेर अची ज़मीन ते किरिया। पोइ साईं बादशाह उहे ॿेर खणी सिधो पंहिंजे महिलात ॾे आयो ऐं हर हिकु राणी खे अची हिकु हिकु ॿेर खारायईं। साईं कुदरत ख़ुदा जी हूंदी आहे, सो देरि नाहे लॻंदी। सो रब पाक जी अहिड़ी कुदरत थी जो सभिनी राणियुनि खे 10 महीने में पुटु ॼाओ। 10 महीने साईं सभिनी राणियुनि खे पुटु ॼाओ। बादशाह ॾाढो ख़ुशि थियो। पर वरी बि अची फ़िक्र लॻसि त फ़क़ीर सां वाइदो कयो हुउमि त हिकिड़ो पुटु खेसि ॾींदसि। सो हाणे छा कजे? सो साईं दिल ई दिल में चवणु लॻो त कहिड़ो पुटु फ़क़ीर खे ॾियां। पोइ सोचाई त फ़क़ीर खे पुटु ॾियणो ई न आहे। सो हुन नेठि हिकु वॾो कोट ठारायो जंहिंजे अंदरि 7 शहज़ादा पे निपना। ते बादशाह जा दादला शहज़ादा ऐं चौकीदारनि खे हुकुम कयऊं त को बि शहज़ादो कोट खां ॿाहिरि न कढियो वञे। से नौकर चाकर उते पिया फिरंदा हुआ। शहज़ादा कोट जे अंदरि निपना, बादशाही ताम, बादशाही रहणी करणियूं, अहिड़ी तरह केतिरा ॾींहं गुज़री विया ऐं शहज़ादा अॼु नंढा सुभाणे वॾा अची सम्झ वरिया थिया। हिकिड़े ॾींहुं ते फ़क़ीर खे वेठे वेठे दिलि में ख़्यालु आयो त बादशाह खे त ज़रूरु 7 पुट ॼावा हूंदा, पर बादशाह मूंखे हिकु शहज़ादो बि न ॾिनो आहे। हाणे हली बादशाह खे ॾिसां त कहिड़े हाल में आहे।
सो साईं उहो फ़क़ीर सिधो आयो बादशाह जे महल ॾे। साईं फ़क़ीर जो आयो, फ़क़ीर खे ईंदे ॾिठऊं तो चौकीदार वञी बादशाह खे ॿुधायो, साईं क़िबला हिकु दरवेश आयो आहे जो अव्हां सां मुलाक़ात करणु थो चाहे। साईं बादशाह त वक़्त जो बादशाह हो, सो ॿुधण शर्ती सम्झी वियो त पक सां साॻियो फ़क़ीर आहे जंहिंसां वाइदो कयो हुउमि। पर सोचाई त ख़ैर हली थो मुंहुं ॾियांसि। पोइ हुकुम कयाईं त फ़क़ीर खे बाइज़त वठी वञी महिमान खाने में विहारियो। सभु चौकीदारनि फ़क़ीर खे बाइज़त वठी वञी महिमान खाने में विहारियो। बादशाह बि ठही संभरी फ़क़ीर वटि आयो, वॾी इज़त सां फ़क़ीर सां मिलियो। फ़क़ीर साईं बादशाह सां हाल वाल कंदे कंदे इशारो ॾिनो त साईं हाणे पंहिंजो कौल पूरो करियो। साईं बादशाह फ़क़ीर खे साफ़ जवाबु ॾिनो त साईं बाबा मूंखे अञा को औलाद कोन थियो आहे। साईं फ़क़ीर त राज़ ॼाणण वारो रब जो प्यारो हो, तंहिंखे पक हुई त बादशाह खे 7 पुट ॼावा आहिनि, पर ख़ामोश थी वियो ऐं बादशाह खां मोकिलाए वापसि वियो ऐं वञी बादशाह जे कोठ जे ॿाहिरां हिकु वण हेठि दूई दुखाए वेही रहियो। साईं हिकु ॾींहुं, 2 ॾींहं, 3 ॾींहं वक़्तु गुज़रंदो वियो। हिकिड़े ॾींहुं अहिड़ो इत्तफ़ाक़ अची थियो जो बादशाह जे 7 ई शहज़ादनि पाण में खेनी रांदि पई कई। साईं असां मां घणा दोस्त खेनी रांदि सम्झंदा हूंदा, कुझु अहिड़ा बि हूंदा नौजवान जेके खेनी रांदि मां न सम्झंदा हूंदा। खेनी साईं हिकिड़ो खेनूरो रांदि आहे जेको कपिड़ो वेड़े गोल उन मां बाल नमूने ते ठाहे पोइ उन कंहिं पेर सां उछलाइबो आहे, सो उहो खेनूरो रांदि बि उनखे चवंदा आहिनि। साईं शहज़ादनि पाण में खेनू रांदि पई कई त खेनू वञी भित खां ॿाहिरि किरियो। साईं हाणे रांदि जे दौरान खेनूड़ो वञी ॿाहिरि किरियो त बादशाह शहज़ादा परेशान थी विया त हाणे खेनूड़े खे कीअं हथु कजे। सो सभिनीनि गॾिजी करे 2 भाइरनि खे मथे चाढ़ियो त वञी बाल खणी अचनि। साईं हू 2 भाइड़ा बाल खणण लाइ कोठ ते चढ़िया ऐं ॿिए पासे वञी लथा। जीअं हू 2 भाइर ॿिए पासे लथा तीअं दरवेश बि हिननि खे ॾिसी वरितो ऐं यकदमि दौड़ी अची शहज़ादनि वटि पहुतो ऐं शहज़ादनि खां पुछियईं त अव्हीं बादशाह जा पुटु आहियो? शहज़ादनि चयो हाओ साईं बाबा। नेठि छोकिरनि खे फ़क़ीर चयो त बाबा मुंहिंजो हिकिड़ो कमु आहे। कमु उहो आहे त महिरबानी करे मूंखे हिकिड़ो कमु करे ॾियो। शहज़ादनि चयो त हाओ बाबा ॿुधा। फ़क़ीर हिकिड़ो लोटो ॾेई चयनि त बाबा हीउ त मूंखे माख़ सां भरे आणे ॾियो। शहज़ादनि चयो हाज़ुर साईं। भरिसां नंढड़नि बीठल ॿूटनि ॾे रवाना थिया। उते वञी हिननि घणी कोशिशि कई त माख़ लोटे में गॾु थिए, पर लोटे में त साईं माख़ जो फुड़ो बि न पे गॾु थियो। नेठि हिकिड़े चयो त अदा कपिड़ो झल त आउं उन ते माख़ खे धोअण ॾियां ऐं पोइ जॾहिं उहो सॼो पुसी पवंदो तॾहिं लोटे में निपूड़ींदा विझंदा वेंदासीं। 2 ॼणनि साईं पोइ ईअं कयो त थोरी वेर में लोटो माख़ सां भरिजी वियो ऐं पोइ 2 ॼणनि लोटो आणे फ़क़ीर खे ॾिनो। फ़क़ीर साईं लोटो ॾिसी ख़ुशि थियो, ॾाढो ख़ुशि थियो ऐं शहज़ादे खां पुछियईं त बाबा इहो कंहिंजो अकुलु हो? साईं हिकिड़े शहज़ादे ॿिए ॾांहुं इशारो करे चयो त उहो हिन शहज़ादे जो अकुलु आहे। पोइ त फ़क़ीर नका कई हम नका कई तुम खणंदे उन शहज़ादे खे रफू चकर थी वियो ऐं उनखे खणी अची पंहिंजे मुल्क खां निकितो। हिकिड़े ॾींहुं थी सुबुह साण फ़क़ीर शहज़ादे खे चयो वञी झंग मां छेणा चुंडे आ। छेणा चुंडिया त बाहि ॿारियूं। शहज़ादो साईं कपिड़ो खणी निकितो छेणा चुनण। अञा थोरो अॻु भरो थियो त ॾिठईं त हिकु वण ते 2 सिरिणूं वेठियूं आहिनि, पर हिकिड़ी सिरिण रोए पई ऐं ॿी वेठी खिले। शहज़ादे खे तजब लॻो त सिरिड़नि खां पुछियईं त छो हिकिड़ी रोए वेठी ऐं ॿी खिली वेठी? तॾहिं हिकिड़ी जवाबु ॾिनो त तुंहिंजी सुहिणी सूरत ॾिसी खिलां थी ऐं ॿी जवाबु ॾिनो त तुंहिंजी हयाती आहे बाक़ी अॼो को ॾींहुं, तंहिं करे थी रोआं। शहज़ादे चयो उहो वरी कीअं?
सिरण जवाब ॾिनो त हुन बेईमान फ़क़ीर जो दस्तूर आयो जो जेको सोणू ॿार आणे तंहिंखे उहे ईअं छेणा गॾु करायो। पोइ हिकिड़े ॾींहुं वॾी तई चाढ़े उन हेठां बाहि ॿारींदो आहे। पोइ तई गरम थिए तॾहिं अॻियां करे छोकिरे खे ऐं पुठियां थिए पाण ऐं वेठो काढ़ा खे फिरे। पोइ 2 टे फेरा ॾियो खयों छोकिरे खे धिको ॾे त छोकिरो धू काढ़ा में वञी जिते टिकी थियो पवे ऐं हीअ आदमखोर उनखे कढी खायो वञे। शहज़ादे चयो त पोइ आउं छा करियां? सिरण चयसि त हाणे तूं हीअं कजे जो जेॾीमहिल फ़क़ीर तोखे चवे त फिर चेला तूं चइजांइसि आगे गुरु तो पीछे चेला। शहज़ादो पोइ छेड़ा चूंडे भरी ॿधी सिधो अची फ़क़ीर जे आस्थाने ते पहुतो। फ़क़ीर बि संई दस्तूर मूजिबि चुल्ह जे मथां हिकु वॾी काड़ रखी बाहि जो मच ॿारे खणी तेल सां उन काड़ा ड्रम खे भरे ऐं चुल्ह में छेणा विझी वठी छेणनि खे बाहि ॾिनई। संई कुझु महिल खां पोइ जॾहिं तेल टहिकण लॻो तॾहिं शहज़ादे खे चयईं त फिर चेला। शहज़ादे यकदमि चयो त आगे गुरु त पीछे चेला। फ़क़ीर उहो ॿुधी अॻियां पाण थी फिरण लॻो ऐं शहज़ादो पुठियां अञा 2 फेरा मस ॾिना त वठी वियो शहज़ादे फ़क़ीर खे ठेलो ॾिनो त धू काढ़ा में अंदरि वञी किरियो। बसि थोरी थी देरि जल्दी टिकी थी पियो। शहज़ादे पोइ यकदमि फ़क़ीर जी कोठीअ मां कुंजियूं खणी वञी ॿियूं कोठियूं खोलियूं त घणेई माल मता ॾिठाई, पर हिकिड़ी ॼारे ते हिकिड़ी मोती पियल ॾिठाई जो ॾाढो पियो झरकियो। हिन उहो मोती खणी खीसे में विधो ऐं उन ई पहिरां उतां वठी भॻो। रस्ते ते आयो त ॾिठाई त उहे ई सिरण वेठियूं आहिनि पर खिलनि पियूं। शहज़ादनि उन्हनि खां पुछियो त हाणे अवीं छो खिलूं पियो? सिरण जवाबु ॾिनो त ए शहज़ादा असीं तुंहिंजे अकुल तां खिलूं थियूं त उहो तुंहिंजे खीसे में जेको मोती पियो आहे सो तो ईअं बेकार सम्झी खणी खीसे में विधो आहे, पर हक़ीक़त में उहो वॾे कम वारो आहे। शहज़ादे पुछियो त भला हिन में कहिड़ो इसरार आहे, कहिड़ो राज़ आहे? सिरण जवाबु ॾिनो त उहो मोती वात में विझण सां जहिड़ी शिकिल तूं चवंदे अहिड़ी थी पवंदे ऐं वरी मोती वात मां कढण सां अॻे वांगुरु साॻियो ई माण्हू जी शिकिल थी पवंदे। शहज़ादे आज़मूदे वठण लाइ मोती वात में विझी वठी चयो त ढॻो थी पवां त यकदमि शहज़ादो ढॻो थी पियो ऐं वरी मोती वात मां कढियाई त साॻी सूरत में अची वियो। पोइ शहज़ादो वाट वठी पंहिंजे मुल्क ॾे रवानो थियो। थोरी पंध खां पोइ हिकु वाटड़ो गॾियो जंहिं चयो त आउं ग़रीब माण्हू आहियां, मुंहिंजी मदद कर। शहज़ादे चयसि त चङो आउं ढॻो थो थी पवां, तूं मूंखे हली विकण, जेका पैसा मिले से वठी वञी पंहिंजे कुतब आणिजां। उन ग़रीब शख़्स संदसि शुक्राना बजाईंदा ऐं चयईंसि उहो त तूं मूंसां वड़ थो करीं, मूं त थोरो थो करीं। तंहिंखां पोइ छोकर मणको खणी वात में विधो त ढॻो थी पियो। उहो ग़रीब शख़्स उनखे काए उथी हलियो। रस्ते ते हिकिड़ा कुड़मी गॾियनि जिन खे ढॻे जी ज़रूरत हुई, उन्हनि उन ग़रीब शख़्स खां पुछियो त भाऊ इहो ढॻो केॾांहुं थो काए वञे? उन शख़्स वणियो ॾिनी त अदा विकिणण थो वञा। उन्हनि पुछियसि घणो मुल्ह आहे तुंहिंजे उन ढॻे जो? उन शख़्स पोइ ढॻे जो मुल्ह ॿुधायो ऐं कुड़मियुनि खे बि हुई ज़रूरत, सो जेतिरा पैसा हुन चया ओतिरा पैसा ॾेई हुनखे ख़रीद कयऊं। ढॻो ख़रीद करे पंहिंजे घर बीहारियऊं। जॾहिं से राति थी तॾहिं शहज़ादो वात मां मोती कढियो त वरी साॻियो शहज़ादो थी पियो ऐं उतां भॼी वरी अची उन ई साॻी ग़रीब वटि पहुतो ऐं चयईंसि हाणे आउं घोड़ो थी थो पवां ऐं तूं वरी मूंखे विकिणी ॿिया पैसा कमाए ऐं अॻे पोइ कर पखालाए पंहिंजा बंदा आज़ादु करा ऐं वञ पंहिंजो गुज़र सफ़र कर। होॾां कुदरत सां ॾाढो को अची मींहुं पियो, सो मींहं जूं फुणूं जो उन टिकी थी वियल फ़क़ीर ते पियूं त यकदमि टिकी मां फिरी वरी उहो साॻियो फ़क़ीर थी उथियो। से फ़क़ीर उथण शर्त हिन हेॾां होॾां निहारियो त ॾिठाई त शहज़ादो बि कोन्हे। वरी यादगिरी पियसि त शहज़ादो त मूंखे हिन काढ़ा में धिको ॾेई भॼी वियो। बसि पोइ त नका कयई हम नका कयई तुम, वरिताई खणई साॻियो रस्तो। नेठि शहज़ादे खे ॻोल्हींदे कंहिं महिल उन शख़्स ते वञी नज़र पियसि
जो उहो घोड़ो काहियो पे विकिणणु वियो। हीउ बि वधी अची घोड़े वटि पहुतो ऐं ॾिठाई त बराबरि उहो साॻियो शहज़ादो आहे। पोइ हुन शख़्स खां पुछियईं त मियां घोड़ो विकिणंदे? वठण जवाबु ॾिनो त हाओ, उन लाइ त वठियो पियो वञां। नेठि फ़क़ीर मुंहुं घुरी रक़म हुनखे ॾेई उहो घोड़ो ख़रीद कयो ऐं ख़ुशि थी अची पंहिंजे माॻ ते पहुतो ऐं घोड़े खे ख़ूब मज़बूत करे ॿधी छॾियईं। सुबुह जो घोड़े खे वठी वाह ते पाणी पीअण लाइ आयो। शहज़ादो हिकदमि मौक़ियो जांचे ॾेॾर थी वाह में घिड़ी वियो ऐं तिखो तिखो तरंदो उथी भॻो। सच चवनि था त फ़क़ीर बि को वॾो पहुतल हो, सो ॼरको बणिजी संस कढ लॻो। हुनजे पोयां लॻो। ॾेॾर ॿी का वाह न ॾिसी हिकदमि हिकु माई पाणी जो दिलो पे भरियो उनजे दिले में घिड़ी वियो ऐं माई दिलो खणी पंहिंजे घर ॾे रवानी थी। फ़क़ीर बि माई जी पुठि वठी हलणु लॻो ऐं माई खे चयईं त तोखे ही पैसा थो ॾियां, तूं उहो दिलो भञ। माई पहिरियां त फ़क़ीर खे चरियो करे सम्झो, पर नेठि जॾहिं ॾिठाई त फ़क़ीर हेतिरा पैसा कढियो पियो ॾे, तॾहिं यकदमि पैसा वठी हिकदमि खणी दिलो भॻाई। दिले जो भॼणु ऐं पाणी जो वही उथी हलणु, पर ॾेॾर बि टुपकियूं ॾींदो उते जो उते गाह में लिकी वियो। पोइ फ़क़ीर बि ॾेॾर खे ॻोल्हणु लॻो। इतफ़ाक़ अहिड़ो थियो जो उते हिकु मेंहिं पे चिनी, सो गाह सां गॾु उहो ॾेॾर खे बि खाई वई। फ़क़ीर ॾिठो त उहो त ज़ुल्म थी वियो जो मेंहिं ॾेॾर खे खाई वई आहे। सो भॼंदो भॼंदो सिधो आयो मेंहिं जे धणी वटि ऐं चयईं त मेंहिं जा पैसा वठि ऐं मेंहिं खे हिते जो हिते कूह। गोश्त तव्हां खाओ, बाक़ी पितो रुॻो मूंखे ॾियो। मेंहिं जे मालिक क़बूल कयो ऐं मेंहिं जी क़ीमत वठी मेंहिं खे खणी कुठाई। पर वॾींदे टुकींदे उहा ॻाल्हि विसरी वियसि त को पितो को फ़क़ीर खे ॾियणो आहे, सो पितो कढी खणी परे फिटो कयईं। न ॼाण कंहिं महिल हिकु सिरण उन ई महल गोश्त ते पे लामार ॾिना, तंहिं खणंदे पितो वठी मथे लूह कई। से फ़क़ीर जॾहिं पिते जी पुछा कई त हुननि ॿुधायसि त उहो त उछलियो हुअसीं ऐं उहो सिरण खणी वई। से फ़क़ीर न का के हम न का कई तुम गुड़ पकी थी वठी सिरण जे पुठियां उॾामणु लॻो। सिरण लामार ॾेई अची बादशाह जे महिला ते वेठी। फ़क़ीर बि सिरण खां पिते छॾण लाइ जहिड़ो लामार ॾिनो तहिड़ो सिरण जे चंबनि मां पितो किरी पियो ऐं वञी बादशाह जे महल में किरियो। शहज़ादो यकदमि हिकु बिन्हे अनमोल लखो हार बणिजी शहज़ादो हिकदमि हिकु बिन्हे अनमोल 9 लखो हार बणिजी वञी शहज़ादी जे ॻिची में पइजी रहियो। फ़क़ीर यकदमि वरी पंहिंजे असूल की शिकिल में थी अची महिला जे दर ते सदाईं त अलाह जे नाले ते उहो 9 लखो हार ॾे। शहज़ादी फ़क़ीर खे चयो त फ़क़ीर ॿियो जेको खपेई सो घुर, पर 9 लखो हार न ॾींदुसि। नेठि फ़क़ीर उन ई ॾींहुं वियो हलियो ऐं वरी ॿिए ॾींहुं आयो ऐं अची महिला ते धरणो मारे वेही रहियो। शहज़ादी घणो ई सम्झायसि, पर फ़क़ीर बाज़ न आयो ऐं न मुड़ियो। से फ़क़ीर रोज़ ईंदो ऐं उनखां उहो हार घुरंदो। नेठि हिकिड़े ॾींहुं शहज़ादी कावड़ मां फ़क़ीर जे अॻियां वठी हार खे टोड़ियो त मोती मोती जुदा थी विया ऐं उहे फिरी मकाई जा दाणा थी पिया। फ़क़ीर जो उहो हाल ॾिठो सो यकदमि कुकर थी उहे दाणा चुॻणु लॻो। अञा पछाड़ीअ दाणो थे चुॻियाई त शहज़ादो यकदमि हिकु ॿिलो थी पियो ऐं वठी जो कुकर जी ॻिची में वात विझी सट ॾाई त फ़क़ीर जो कंधु भॼी पियो। बसि पोइ त उते जो उते शहज़ादो यकदमि पंहिंजी असुल की शिकिल में अची शहज़ादी जे साम्हूं बीह रहियो। हेॾां शहज़ादी बि ॾाढी ख़ुशि थी, एॾी ख़ुशि थी जो बसि चवण खां ॿाहिरि। से चवनि था थोरनि घणनि ॾींहंनि बाद नेठि उन शहज़ादी जी शहज़ादी सां शादी थी ऐं वॾी धाम धूम सां शादी थी ऐं पोइ शहज़ादो पंहिंजे मुल्क पंहिंजी राणी समेत रवानो थियो ऐं अची पंहिंजी माउ पीउ ऐं भाइरनि सां गॾियो ऐं पोइ बाक़ी ज़िंदगी ख़ुशि ख़ुशि गुज़ारणु लॻो। त उमेदु आहे हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। हिन क़िस्म जूं वधीक कहाणियूं किसा ॿुधण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं दुआनि में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।